पुर ज़िले में वधंदड़ बदअमनी जो नोटिस वरितो आहे। एसएसपी फर्ज़ में कोताही ऐं ॾोहनि ते ज़ाब्तो न आणण ते चइनि एसएचओज़ खे बदिली करे छॾियो आहे। बदिली थियलनि में ड्रखण, गाहेजा, अमरोट ऐं गड़ियासीन जा एसएचओज़ शामिल आहिनि। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। एसएसपी शिकारपुर ज़िले में वधंदड़ बदअमनी जो नोटिस वरितो आहे। एसएसपी फर्ज़नि में कोताही ऐं ॾोहनि में ज़ाब्तो न आणण ते चइनि एसएचओज़ खे बदिली कयो वियो आहे। बदिली थियलनि में ड्रखण, गाहेजा, अमरोट ऐं गड़ियासीन जा एसएचओज़ शामिल आहिनि। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। एसएसपी शिकारपुर ज़िले में वधंदड़ बदअमनी जो नोटिस वरितो आहे। एसएसपी फर्ज़नि में कोताही ऐं ॾोहनि ते ज़ाब्तो न आणण ते चइनि एसएचओज़ खे बदिली करे छॾियो आहे। बदिली थियण में ड्रखण, गाहेजा, अमरोट ऐं गड़ियासीन जा एसएचओज़ शामिल आहिनि। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया। एसएसपी शिकारपुर ज़िले में वधंदड़ बदअमनी जो नोटिस वरितो आहे। एसएसपी फर्ज़नि में कोताही ऐं ॾोहनि ते ज़ाब्तो न आणण ते चइनि एसएचओज़ खे बदिली करे छॾियो आहे। बदिली थियलनि में ड्रखण, गाहेजा, अमरोट ऐं गड़ियासीन जा एसएचओज़ शामिल आहिनि। ख़बर ॾियूं पिया तव्हांखे। एसएसपी शिकारपुर ज़िले में वधंदड़ बदअमनी जो नोटिस वरितो आहे। एसएसपी फर्ज़नि में कोताही ऐं ॾोहनि ते ज़ाब्तो न आणण ते चइनि एसएचओज़ खे बदिली करे छॾियो आहे। बदिली थियलनि में ड्रखण, गाहेजा, अमरोट ऐं गड़ियासीन जा एसएचओज़ शामिल आहिनि। ख़बर ॾियूं पिया तव्हांखे नाज़रीन। एसएसपी शिकारपुर ज़िले में वधंदड़ बदअमनी जो नोटिस वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। यासीन धार जो असां सां लाइन ते मौजूदु आहे। यासीन, चइनि एसएचओज़ खे फर्ज़ ऐं कोताही ऐं ॾोहनि ते ज़ाब्तो न आणण ते बदिली कयो वियो आहे। एसएसपी शिकारपुर पारां छा तफ़सील आहिनि? जी तव्हां ॿुधायूं जेको आहे एसएसपी शिकारपुर तनवीर हुसैन तुनियो पारां जेको बदअमनी नोटिस वठी ॾोहनि ते कंट्रोल न करण ते चइनि सूबेदारनि खे जेको थाणनि खां हटाए छॾियो आहे। जंहिंमें एसएचओ ड्रखण मुज़फ़र तुनियो, एसएचओ गाहेजा रफ़ीक तुमरो, एसएचओ अमरोट आहे तालिब मेमण ऐं एसएचओ गड़ियासीन सालिम सोलंकी जेको आहे शामिल आहिनि। जेको कुझु ॾींहंनि खां चइनी थाणे जे हदनि में चोरी खोर वारदातुनि में जेको रिकॉर्ड इज़ाफ़ो थियो जंहिं सबबि एसएसपी शिकारपुर खे जेको आहे बदिली करे छॾियो आहे। जी ठीकु आहे यासीन, महिरबानी।